तरक्कीअ जे सफ़र में रंडकू विझंदड़ ऐं ध्यानु हटाइण वारनि वारियूं कोशिशूं नाकाम थींदियूं। नाकारी प्रोपोगेंडा ऐं सोशल मीडिया ते ठोस मुल्क जी तरक्की ख़ुशहाली लाइ कमु करण खां रोके नथा सघनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्लामाबाद में ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव कॉन्फ्रेंस के ख़िताब। ISPR मौसूफ़ आर्मी चीफ जनरल सईद आसिम मुनीर चयो त माशी इस्तेकाम खां सवाइ ख़ुद मुख्तारी जो तसवुर मुकमल आहे जो त सभु गॾिजी मुल्क जी तरक्की तरफ़ ध्यानु ॾियूं ऐं नाकारा क़ुवतनि खे रद्द करियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु सऊदी अरब जे दौरे लाइ रवानो थींदो। वज़ीर आज़म वर्ल्ड इकनॉमिक फोरम जे इजलास में शरीक थींदो। सऊदी वलीअहद मोहम्मद बिन सलमान मुलाक़ात जो इम्कान आहे। वॾे खाते जे तर्जुमान वज़ीर आज़म जे दौरे खे अहम क़रार ॾेई छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे फिजियोलॉजी शोबे में तालीम पढ़ाईंदड़ शागिर्दाणी मुबीना तुरकबा संदसि वालिद जी फरियाद ते टे जवाबदारनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। शागिर्दाणी जे वालिद अब्दुल करीम हालेपोटो जो चवणु आहे त संदसि न्याणी करीना हालेपोटो सिंध यूनिवर्सिटी जी फिजियोलॉजी शोबे में पढ़ंदी हुई। जवाबदार अली रसा सोलंकी बरियक ॿिनि साथियुनि सां गॾिजी धीअ खे अगवा करे पियो आहे। फिरोजपुर में कुछ ॾींहं अगवा थियल नौजवान खे हथियारबंदनि क़तल करे छॾियो। तेगाणी बिरादरी जी बिंदरियुनि में हलंदड़ तकरार तां 15 वरीअ जे राशिद तेगाणी खे मुबीना तुरकबा कयो वियो हो। हथियारबंद राशिद तेगाणी खे क़तल करण बाद लाश रोड ते चलाए फरार। इलाइक़े में चोबोल आहे त तेगाणी बिरादरी जी बिंदरियुनि में जहिड़े दौरान बदनाम लुहारी SP तेगाणी मारिजी पियो हो, जंहिं जे पलांत में नीगर राशिद तेगाणी खे क़तल कयो वियो। मदई जी वेझो नामालूम अधरोट शख़्स जो चिबाड़ियल लाश हथायो। गाइजा थाणे जद में सखर लाड़काणो रोड ते नामालूम शख़्स जो चिबाड़ियल लाश हथायो। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची इलाज करण अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त लॻे थो त नामालूम शख़्स कंहिं गाॾी जे टक्कर में फोतियो आहे। वधीक जांच कई पई वञे। जामशोरे में कराची खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर कोच जो मोटरसाइकिल सां टक्कर थियण जे नतीजे में वॼणा फौत थी पिया ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। M9 मोटरवे ते पुराणी टूल प्लाज़ा भरिसां हादसे खां पोइ मुसाफ़िर कोच जो ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो। मुसाफ़िर कोच तहवील में वठी छॾी। ऐं राणीपुर जी पीराणी हवेली में क़तल थियल मासूम निगरी फातिमा फरोड़ो जे क़तल केस में 5 शाहिदनि अदालत में पंहिंजा बयान बदिलाए छॾिया। अदालत में जवाबदारनि जी ज़मानत लाइ इतराज़ न हुअण पारां कसमनामा जमा। फातिमा फरोड़ो केस जी शाहिदनि उजाला सानिया सगीर नसीम ऐं मोहम्मद हसन फरोड़ो बयान मटाईंदे अदालत में बयान रिकॉर्ड कराए त असांखे जवाबदारनि जी ज़मानत ते को बि एतराज़ न आहे। फातिमा फरोड़ो जे पीउ नदीम फरोड़ो ऐं माउ शबना फरोड़ो जो चवणु आहे त असां कंहिं लालच में न ईंदासीं। शाहिदनि खे पैसा ॾेई केस ख़राब करण जी कोशिश कई पई वञे।